साईं मुंहिंजा ठग माई जी ठगी माण्हुनि सां। हाणे ॾिसूं था त ठग माई केतिरनि माण्हुनि सां ठगी थी करे। सो उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी। हलूं था कहाणी जे तरफ़। हाणे साईं हिकु ॻोठ में हिकु बादशाही में हिकु ठग माई आई। हाणे ठग माई ठीकु ठाक नौजवान ठग माई सोचियो त हाणे वञी किथे का ठगी कजे। हाणे ठगी अहिड़ी करे ईंदी जो 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं हिकिड़ी ठगी करे अचे त 8 10 ॾींहं 15 ॾींहं पई खाए। हाणे माई सोचियो त वञा हिन इलाइक़े हिन ॻोठ हिन बादशाही में नहीं आहियां, वञी किथे का ठगड़ी करे अचां। हाणे त माई निकिती अचे पई। हाणे ॾिसे पई त को न को शिकार मन को गॾिजी पवे। अचे पई त ॾिठई त अॻियां हिकिड़ो धनार हिकिड़ो बकरार ॿकरियूं पियो चारे। हाणे हिन जे दिमाग़ में का ठगड़ी अची वई। ठगा कई वञी बकरार वटि धनार वटि। धनार खे चवणु लॻी त ए धनार ए बकरार छा तो वटि छिलो आहे? ची ॿकरियूं मूं वटि जाम आहिनि, छिलो बि मूं वटि आहे। ची छो? ची आऊं हिते हिन ॻोठ में वेठी आहियां, फलाणे सोनारे जी धीउ आहियां। ची हाँ। ची पोइ इहो त मुंहिंजे घर पासे में आहिनि हिते। ची तुंहिंजा घर पासे में आहिनि त ची पोइ अबे मोकिलियो आहे। छेलो तो वटि हुजे त हिकिड़ो छेलो ॾे, असांखे ॿकरी फराणी आहे। ची हाँ। ची पोइ तुंहिंजो नालो छा आहे? नाले जी त मूंखे ख़बर पइजी। नालो मुंहिंजो छमछम। ची छमछम। ची इहो कहिड़ो नालो आहे? ची नालो बाबा रखियो आहे, अम्मा रखियो आहे। ची हाँ। ची हा। ची पोइ भले छेलो आऊं काहे वञा, छेलो मूंखे ॾे। ची भले बकरार चवणु लॻो त छेलो तूं काहे वञ, पोइ राति जो ईंदसि, शाम जो जेॾीमहिल आऊं ईंदसि पाणे काहे वेंदसि। ची ठीकु आहे। अबा हाणे वञी बकरार धनार हुनखे इहा ख़बर न हुई त को हिन सां ठगी बि थिए। माई अबा हुन खां छेलो काईंदे उतां ई रुॻो वरितई पतली गली। हिन अबा ठका ॾिनूं, छेलो ठक अबा पीड़ी ते। माई अबा वई वञी 10-15 रुपए में वञी छेलो पीड़ी ते विकिणी आई। ठक कराईंदा अबा वरी पंहिंजे घर। अबरो सबरो को भूंगी वो हिते को हुते। हाणे ठगे माण्हू जो घर कहिड़ो, केॾीमहिल हिते त केॾीमहिल हुते। अबा माई वञी छेलो विकिणी ऐं वेही रही। हाणे होॾां अथई बकरार ॿकरियूं चारे चारे अची शाम थी सिधो पंहिंजे घर। हाणे चवणु लॻो त वञा फलाणे घरां सोनारे घरां वञी काहे अचां छेलो मुंहिंजो। जेका माई काहे वई आहे छोकिरी। अबा ठग माई ते हिनखे रफड़ो हणी वई। हीउ उतां ताईं निकितो अची सिधो सोनारे जे घर। सोनारो पोइ घर में हुजे, अची सोनारे खे सॾूं करणु लॻो। सोनारो अबा ॿाहिरि निकितो। अची अबा हा ॾे ख़बर ख़ैरु आहे? चई यारो अव्हां वटि मुंहिंजो छेलो आहे, तव्हांरी धीउ काहे आई हुई ॿकरी जे हिसाब सां, हाणे उहो छेलो मूंखे वापसी ॾे। सोनार चवणु लॻो त अबा चरियो थियो छा? कंहिंजो छेलो? मूं वटि किथां आयो छेलो? पहिरीं ॻाल्हि त मूं वटि को माल ई कोन्हे, न ॿकरी न ठिकरी दर ते कुझु बि कोन्हे। जो छेलो आऊं तुंहिंजो कीअं काईंदो आहे? मुंहिंजी धीउ। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजी का धीउ, मुंहिंजो को औलाद ई कोन्हे। बकरार चवणु लॻो त इहो छा थो चवीं सोनारा? अची तव्हांजी धीउ आई आहे, नालो छमछम। अची कहिड़ी छमछम? हिते जीअं छमछम पई आहे, मुंहिंजो औलाद ई कोन्हे। अबा हाणे हिते बकरार ऐं सोनारे जे सफ़ा रीड़ पीड़ लॻी पई जे, सफ़ा ई जंग हमिलो लॻो पियो हुजे। हिकिड़ी हिते हू, हिकिड़ी हिते हू। अबा हाणे ॻोठ वारा को तो मूं जहिड़ा इन्हनि ॾिठो त बाबा ही छा ते विड़ियो बीठा आहिनि। आया अची त हिते सोनारे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई हमरान खे। हमरा अरे तो मूं जहिड़ा पुछा करणु लॻा त बाबा छा मसलो आहे? चई यार मसलो हीअ आहे, हाणे ही बकरार चरियो थियो, दिमाग़ ख़राबु थियो। अची छमछम छोकिरी तुंहिंजी, छेलो मुंहिंजो का आहे इहे तो वटि? असुल में त मूं वटि दर ते का न ॿकरी न ठिकरी ऐं मुंहिंजो औलाद ई कोन्हे। हाणे हीअ बकरार चरियो थियो हले छा? अबा हाणे 4 चङा माण्हू तो मूं जहिड़ा चवणु लॻा त बाबा बकरार तूं बि को सफ़ा चरियो आहीं, हले छा आहीं? हिन खे त पहिरीं ॻाल्हि त औलाद ई कोन्हे। औलाद ई कोन्हे, ॿकरियूं तो में ठहियो पर औलाद ई कोन्हे, त कीअं उहा माई छोकिरी आई जेको तोखां छेलो काहे वई? अबा बकरार जा 2 हथ मथे ते चवणु लॻो त भञा ज़ुल्म थी वियो मूंसां ॿियो। इहा लॻे थो का माई ठग हुई का या ठगड़ी करे वई। अबा बकरार मथो पिटींदो हुआ सिधो पंहिंजे घर। चवणु लॻो त हाणे कीअं करियां, मन किथे गॾिजी पवे, न छॾींदोसांस। हाणे साईं हिते 8-10 ॾींहं थी हलिया, छेले वारा पैसा ॿिया ख़तमु थी माई। माई चवणु लॻी त हाणे वञा वरी किथे का ॿी ठगड़ी कजे, पर जिथां बकरार खां करे आए त उहो पासो छॾे वरी ॿियो पासो वठिजे। माई अबा निकिती हाणे पंहिंजे ॿिए शिकार जे हिसाब सां हलंदी अचे। ॾिठी त अॻियां हिकिड़ो हमरा काको कुराड़ो मेंहिं पियो चारे। माई सोचणु लॻी त भञा उन छेलो 10-15 रुपया करे वियो, हाणे छो न इहा मेंहिं काइजे। का न का ठगड़ी अवा दिमाग़ में सोचे वरितई। ठका कराई वञी काके वटि। काके चवणु लॻी त काका तूं हिते छा पियो करीं? भञा वर वर वारो कर। काको चवणु लॻो त अबा ख़ैरु आहे अम्मा, तूं छा थी चवीं? वर किॾां वरां? चई वञ वारो कर, तुआरे घर के जी बाहि लॻी वई आहे। काको कुराड़ो अबा बनी में मेंहिं पे चारी। चई मुंहिंजे घर खे बाहि लॻी वई। चई आऊं तोखे हासे करे हिते ॿुधाइण आई आहियां, वञ वारो कर, तुंहिंजे घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि विझा ॻोठ वारा हुजाइनि पिया, वञ न त अलाह तला सड़ी वेंदई। काको चवणु लॻो त पोइ मुंहिंजी मेंहिं, चई मेंहिं तुंहिंजी वटि आऊं 2 मिंट बीठी आहियां, तूं वञ। काको अबा हुतां डोड़ंदो आयो, माना पंहिंजे घर ॾांहुं अचे पियो। हाणे बाहि लॻी वई आहे, डोड़ंदो सहकंदो। माई अबा छा कई, उन मेंहिं खे काईंदे थी रफू चकर।
काको अब डोड़े डोड़े सिधो अची पंहिंजे घर पुॻो। छा ॾिसे त घरनि खे त कुझु ई न हुजे, हू त हुई ठॻिण माई जेका हिन सां ठगी पे करी। अब हुते हेॾां होॾां ॾिसी करे जीअं वञ भेणिया वाजो कमु थी वियो जी, हीअ त भेण लॻे थो का ठग हुई, छा आहे वञा वापसी वञा मारी मेंह न वञे। अब काको वरी उतां हाणे पंध तमामु जाम परे हुजे बनी वारो, डोड़ंदे अची पुॼे त अब पहरी न हुजे, न को माई न को मेंह। चई भेण वाजो कमु थियो भले, हाणे हिते हुते ॻोल्हे पियो, पेर पियो खणे। अब हाणे अॻियां माई जेको उतां मेंह काए रोड ते, रोड खां पोइ पेर गायब। मेंह अब काए ठग माई ऐं ठका कराए पीड़ी ते अब मेंह हिन 500 जी वञी विकी। ठीकु ठाक पैसा हिनखे मिलिया। उन टाइम ते इहे 10, 15, 500 माना वॾी ॻाल्हि हूंदी हुई। हिन अब उहा मेंह जेको आहे खपाए करे ऐं वरी ठका पंहिंजे घर। हाणे 10, 15, 20 ॾींहंनि जे लाइ वेही रही। चई हाणे वेही खाइजे। हाणे साईं वेही खाइजे त होॾां साईं ॿकराड़ बि मथे ते हथ, हेॾां काको मेहन वारो साईं। हाणे उनजी बि घोड़ा घोड़ा त भेण ज़ुल्म थी वियो, मेंह मुंहिंजी खाइजी वई। का ठगिण माई आई आहे जेका पई ठगे। हाणे त 10, 15, 20 ॾींहं उहो माना मेंह वारा पैसा हिन खाधा कया। हाणे चवणु लॻी त वरी का वञिजे ठगी कजे। वरी माई निकिती साईं। माई निकिती त अॻियां साईं हिकिड़ो सौदागरनि जो ॻोठु हुजे, उते अची पुॻी। छा ॾिसे त हिकु सौदागर वञे पियो, उठ ते चढ़ियो सौदो वापारु करणु। हल बणिया। हाणे माई सोचियो त छो न इन सौदागर सां ठगी कजे। जी भले कुझु ॻोठ खां थोरो परियां पंधु वञे। अब ही बि हाणे हुनजे पोयां सौदागर अॻियां हलंदा वञनि तमामु जाम ॻोठ खां माना जेको आहे सो परे काफ़ी पंधु। हिन छा कयो, जो थोरा घणा पंहिंजा कपिड़ा माना फाड़े करे हेॾां होॾां चुनी थोरो लपेटे करे ऐं अॻियूं पासो वठी ठक सौदागर जे अॻियां। सौदागर जॾहिं हिन खे ॾिठो त चवणु लॻो त ए छोकिरी ए माई, ॾे ख़बर तूं हिते तुंहिंजा कपिड़ा रीड़ूं ही हू। त माई चवणु लॻी, रोअणु लॻी। चई मसइलो इहो आहे जो आऊं यतीम, फिलाणे हंधा निकिती त अॻियां कुझु माण्हू मूंखे फिरी आया, मुंहिंजी इज़त लुटण ते चाहियो उन्हनि। चई हाओ। चई हाणे कपिड़ा मुंहिंजा रीड़ूं करे छॾियूं। हाणे चई मुंहिंजो को धणी न साईं। हाणे चई आऊं किॾां वञा। चई तूं परेशान न थी, आऊं सौदागर आहियां, आऊं वञा पियो सौदे वापार जे हिसाब सां। तूं वञ मुंहिंजे घर, तूं यतीम आहीं, को मसइलो कोन्हे, तूं वञी मुंहिंजे घर वेही रह ऐं आऊं सौदो वापारु करे ईंदसि। पोइ जेको आहे सो सोचींदासीं तुंहिंजे बारे में। चई पोइ तुंहिंजो घर किथे? चई मुंहिंजा घर ई परियां फिलाणे हंधि अथई। चई पोइ का निशानी वग़ैरह ॾे, ऐं जीअं तुंहिंजी माई वग़ैरह खे आऊं ॾियां त पोइ मूंखे रहणु ॾे, हले रहणु ॾे हले न ॾे, मायूं मायुनि जूं दुश्मन हूंदियूं आहिनि। सौदागर चवणु लॻो त हीअं कर, हीअ मुंहिंजी घड़ी आहे, हीअ घड़ी तोखे आऊं ॾियां थो, हीअ घड़ी तूं खण वञिजी मुंहिंजी माई वटि, मुंहिंजी माई खे ॾिजां हीअ घड़ी। चोई मुंहिंजे मुड़ुसु ॾिनी आहे निशानी, त मूंखे हिते रहणु ॾे, कपिड़ा वग़ैरह बि ॾे जीअं आऊं पायां। ऐं पोइ सौदागर सौदो वापारु करे महीने खनि वापसी अची वेंदो, एसो त मूंखे हिते रहणु ॾे। माई चवणु लॻी त चलो ठीकु है। सौदागर बावा घड़ी लाहे इन माई खे ॾिनी। माई बावा घड़ी सौदागर खईं, सौदागर निकितो रवानो सौदे वापारी। सौदागर खे न ख़बर हुई त का ही माई का ठगीण का हरामी, हिन त कई ठगी। उतां हवा निकिती, हवा ठक सलामत पुछा कंदे कंदे हवा ठक उन सौदागर जे घर। सौदागर जो ॻोठु वॾो हुजे। अची पुॻी। चई दर खड़काई। माई सौदागर जी निकिरी आई। चई ख़ैरु आहे? चई ॿियो मिड़ी ख़ैरु आहे, सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। चई हाणे हीअ तुंहिंजे मुड़ुसु मूंखे ॾिनी आहे निशानी। चई घड़ी? चई हिन घड़ी खे सुञाणे थी? चई हा, हीअ त घड़ी मुंहिंजे मुड़ुस जी आहे। चई पोइ तुंहिंजे मुड़ुसु मूंखे चयो आहे त हिकिड़ो कपिड़नि जो वॻो बि मूंखे ॾे, आउं बि सौदे वापार सां गॾु सौदागर सां गॾु वञा थी, ऐं कपिड़नि जो वॻो मूंखे ॾे, तुंहिंजो को हुजे ऐं पायां कपिड़ा। चई मुंहिंजा रीड़ूं। चई हाओ। ऐं चई ॿियो चयो त सोन जी गंढड़ी जेका हिते पयल आहे न, उहा बि ॾे त सौदे वापार में उते मूंखे खपंदी। चई चलो ठीकु आहे। अब हाणे हू लॻी वई साईं हिन जे दिमाग़ ते। कपिड़नि जो वॻो हवा हिन माई खे ॾिनो, हिन ठगिण खे। ठगिण माई कपिड़नि जो वॻो पातो, सोन जी गंढड़ी खणी अची हिन खे ॾिनी। माई चवणु लॻी त जल्दी कर, सौदागर आसरे में उते वेठो हूंदो। ठगिण चवणु लॻी हुनखे। अब हुन सोन जी गंढड़ी ॾिनी। माई जेके कपिड़नि जो वॻो बि ॾिनो, उतां खणंदे ऐं ठक सलामत। माई हवा उतां थी रफू चकर, ठगड़ी सुठी करे वई। सोन जी गंढड़ी हिन खे ठीकु ठाक मिली, धू हवा पंहिंजे घर। होॾां साईं हाणे महीने खनि खां पोइ सौदागर जॾहिं सौदो वापारु करे अची पुॻो, ख़ैरनि जो जॾहिं आयो पंहिंजे घर, पुछा करणु लॻो माई खां त ॾे ख़बर, छोकिरी खे मूं हिते मोकिलियो माई हिकिड़ी खे, सो उहा किॾां वई आहे? चई उहा कहिड़ी माई? चई माई ही मूं मोकिली कपिड़ा मुंहिंजा फट। चई हा। चई उहा आहे? चई उहा त उन ॾींहं जी उतां वई हली। चई कीअं वई हली? चई मूं त हिनखे रहण लाइ त चयो। चई रहण लाइ? चई हले मूं वटि आई, मूंखे चई त कपिड़ा वग़ैरह मूंखे ॾे जोड़ो, ऐं सौदागर सां गॾु वञा थी सौदे वापार ते तुंहिंजे मुड़ुस सां गॾु, कपिड़नि जो जोड़ो बि ॾे, ऐं सोनी जेका गंढड़ी पयल आहे उहा बि तुंहिंजे मुड़ुस घुराई आहे, उहा बि ॾे। अड़े सौदागर चवणु लॻो त रन भेण ज़ुल्म करे छॾी, ही छा करे छॾी? चई छो? चई मूं त इहो चई कोन। चई हले हाणे मूंखे तुंहिंजी निशानी ॾिनी घड़ी। चई उहा घड़ी जेको आहे उन हिसाब सां मूं हुनखे सभु शयूं ॾेई छॾी। चई भेण ज़ुल्म करे छॾी।
सोन जी गनड़ी वेली सौदागर जा ॿई हथ मथे ते अची भेण ज़ुल्म थी वियो, ठॻिण माई खां ठॻे ई वियो। अब हाणे सौदागर चवणु लॻो त हाणे मन खां किथे गॾिजे, ॾिसंदो तव्हां त छॾींदो तव्हां त कोन। हाणे माई खे सोन वारी ठगी तमामु जाम वणी वई। माई सोचणु लॻी त भेण सोन वारी ठगी त तमामु भली आहे, ॾाढो सोन तमामु जाम हथ चढ़ी हलियो, इन मज़ा ई मिल्कियत ठहंदी, छो न का हाणे सोन वारी ठगी कजे। हाणे साईं उतां निकिती आई कंहिं ॿिए ॻोठ में। हाणे हेॾा हुन हिनखे ख़बर पई त वाह हिकिड़ो वॾेरो आहे, हुनजी ज़ाल गुज़ारे वई आहे। अकेलो छड़ो छांब मतिलबु त हाणे ज़ाल गुज़ारे त छड़ो छांब, जीअं अकेलो ई अकेलो रहे थो, ठीकु ठाक मिल्कियत आहे। अब हाणे हिन माई सोचियो त हाणे छो न इन ठगड़ी का इन वॾेरे सां कजे। अब छा कई, सोरहां सिंगार करे ॾाढो तयारु थी ठक सलामत वॾेरे वटि। चई वॾेरा ॻाल्हि मूं ॿुधी आहे त तूं तमामु नेक दिलि सुठो माण्हू आहीं। वॾेरे जॾहिं छोकिरीअ माई खे ॾिठो, भेण वाह जो छोकिरी आहे ॿियो। चई हाओ आउं त उहो आहियां। चई पोइ आउं बेसहारा आहियां, यतीम आहियां, मुंहिंजो को धणी साईं कोन्हे। चई हा। चई पोइ आउं तुंहिंजे लाइ छा करे सघां थो, हुकम कर। चई बसि मूंखे राहे तो वटि, हिकिड़ो ॿ ॾींहं मूं वटि राहे, पोइ आउं ॾिसां वञी किथे को अहिड़ो मुंहिंजो को घरड़ो बड़ो किॾां अॼां। चई चलो ठीकु आहे। अब हाणे हिकिड़ो ॿ ॾींहंनि जे लाइ वॾेरो उते हिनखे राहीं। वॾेरे बि दिलि में ख़्यालु कयो हाणे माई खे जेको तो आहे केरी कोन, सफ़ा माना ईअं ई आहे, छो न इन सां शादी कजे। अब हाणे वॾेरो बि दिलि लाइ ठका कयईं, हुन माई खे चवणु लॻो त छा तूं मूंसां शादी करणु चाहीं थी। हाणे माई त अहिड़ा ॾींहं पिए ॻोल्हिया। माई चवणु लॻी त हाणे जे अगरि हीउ शादी मूंसां करे त पोइ भेण वाह जो कमु थी वेंदो हलियो, पोइ त घर जी धञाणी थी, पोइ घर खे आउं ॾाढो ॿुहारो ॾींदसि। अब हाणे चलो ठीकु आहे। माई अबा खणी हा कई। चई ठीकु आहे, आउं बेसहारा यतीम जी मुंहिंजो केरु धणी न साईं, जे अगरि तूं मूं मथे हथु रखीं थो ऐं शादी मूंसां करीं थो त पोइ मुंहिंजा माना जेको तो घर ठही पवंदो। अब वॾेरो बसि ख़ुशि में ख़ुशि। चई बसि ठीकु आहे, तूं हाणे घर धञाणी। चई अबा ठीकु आहे, फिलाणे फिलाणे ॾींहं ते शादी, 2-3 ॾींहं अञा हुजनि त हिते वाह हिकिड़ो ॾींहुं अञा माना मस्तु गुज़रियो। ठग माई चवणु लॻी वॾेरे खे त वॾेरा हाणे घर जूं को चाबियूं को ज़िमेवारियूं मूंखे ॾे, हाणे आउं त तुंहिंजी ज़ाल थियण वारी आहियां। चई हाओ। चई पोइ आउं को हाणे हार सिंगार को हिॾां को होॾां को छा न छा कुझु करियां त सही। चई हा, सोन मुंहिंजी माई जो जाम पियो आहे, कपिड़ा बि जाम पिया आहिनि, हर शइ पई आहे, 16 सिंगार कर, खणी वञी 20 सिंगार कर। अबा चाबियूं खणी घर जो सॼो माना हिनखे हिसाब किताब ॾिनी। सौदागर हाणे वॾेरो साईं पंहिंजे हिसाब सां को कमकार जे हिसाब सां निकिरी वियो, हिनखे ॾेई छॾियईं अबा चाबियूं। माई अबा छा कयो जो लोकरनि जूं चाबियूं ही हू सभु अबा उतां हिन हुयूं, खणंदे कंदे ना सोन वग़ैरह तमामु जाम हेॾा होॾां क़ीमती क़ीमती सामान अबा खणंदे गंढड़ी ॿधंदे ख़बर ई कोन ॾिनी, ठका कराई। वॾेरो अबा हुजे ना घर खे ही ॿुहारो ॾेई ऐं ठका कराई। अबा हाणे वॾेरो जॾहिं कमकार लाइ शहर मञा अची सिधो पंहिंजे घर पुॼे, सॾु करणु लॻो माई खे, हिते हुते अबा माई हुजे ई न। चई अलाए केॾां वई हली, ॻोल्हणु लॻो हिते हुते, अबा छा ॾिसे त अलमारियूं लोकर ही हू सभु माना खुलिया पिया हुजनि, का शइ न हुजे, कैश पैसा सोन ही हू हर शइ कुझु बि न हुजे। चई भेण वाह जो कमु थियो भला, ही भला माई अलाए छा हुई, चोर हुई ठगण हुई, वाह जो कमु करे वई। अबा वॾेरो चवणु लॻो त ज़ुल्म करे छॾियो वियो, न तहक़ीक़ कयमि न तस्दीक़ कयमि, ईअं ई उम धुम करे छॾियमि माई खे माना विहारे करे हेॾां होॾां। आउं त वियो शादियुनि जो सामान वग़ैरह लिखाइण करणु ही हू त शादी त धूड़ पाए पर घर खे ॿुहारो ॾेई वई। अबा वॾेरो ॿई हथ मथे ते ॾेई वेही रहियो। माई अबा ठीकु ठाक गंढड़ी जेको तो ॿधी करे अबा ठक सलामत अची पंहिंजी अबरे सबरे झूपड़ी में वञी पुॻी। चई वाह जो कमु थियो, मिल्कियत ठीकु ठाक गॾु थी वई आहे। हाणे साईं माई सोचियो त हाणे ठीकु ठाक मिल्कियत गॾु कई, हाणे हितां हिन बादशाही मञा निकिरजे। हाणे मथां हू बकरार मेहन वारो काको, होॾां सौदागर, हेॾां वॾेरो जंहिंसां मूं ठगी कई आहे, हाणे जे अगरि हिन बादशाही में मूंखे जे अगरि ॻोल्हे हथु कयूं त पोइ अलाए कहिड़ो असरु कंदा, निकिरजे हितां। माई अबा हाणे ठीकु ठाक मिल्कियत घर तुंहिंजो हो ई कोन, खणंदे कंदे उतां सोना ई उहो अबा टपड़ ॿधंदे ऐं थी उतां रफू चकर सिधो आई ॿी बादशाही में। हाणे उन बादशाही में साईं को बादशाह जी शादी हुजे ई न, बादशाह ईअं हुजे सफ़ा लांब लांबट सफ़ा ईअं। माई सोचियो त हाणे छो न इन बादशाह सां ठगड़ी कजे, बादशाह सां ठगड़ी अहिड़ी कजे जो पोइ वेही खाइजे। हाणे इन बादशाह खे न छॾींदसि। अबा हाणे हिनखे बि का ख़बर पई त को बादशाह सफ़ा अञा ईअं छड़ो छांब हले पियो, शादी वग़ैरह हिन वटि आहे ई कोन। वज़ीर को संग रिश्ता ॻोल्हींदो वते बादशाह जे लाइ। माई अबा 16 सिंगार करे ठक सलामत अबा हिकिड़ो वण हुजे जितां वज़ीर ईंदो वेंदो हुजे, अची उन वण वटि वेही रही 16 सिंगार करे। चई हाणे तरकीब कान कजे, इनखे बादशाह खे ठॻिजे। हाणे साईं माई हुते वेठी हुजे वज़ीर जे इंतज़ार में, कॾहिं तो इजो वरे अचे वञे वञा कमु थिए मुंहिंजो।
अबा हाणे वेठी हुजे माई रोज़ अचे उते वेह कुदरत सां उहो वज़ीर बि उतां लंघियो वज़ीर बि हिन माई खे ॾिठो माई तमामु सुहिणी ख़ूबसूरत हेकर त वज़ीर जे दिलि में लालच पैदा थी पर वज़ीर सोचियो त ॾिसां त सही पुछा त करियां हाल अहिवाल करियां आख़िर छो हिते वेठी आहिनि वण जे हेठि अबा आयो माई खां दुआ सलाम ठक ठक चई केरु आहीं चई आउं फिलाणे फिलाणे चई नालो मुंहिंजो बुलबुल चई बुलबुल चई हिते चई पोइ हाणे छा करियां न धणी न साईं केरु बि मुंहिंजो कोन्हे पोइ मिड़ी ते वेंदी आहियां ईंदी आहियां इन वण जे वेंदी आहियां को अहिड़ो ईंदो आहे त मूंखे को ॿ टे रुपया ॾेई वेंदो आहे माई साईं हाणे सोरहां सिंगार वज़ीर सोचियो त भणिया बादशाह जे लाइ ठीकु ठाक थींदी ही हाणे हेकर त हुनजी दिलि में लालच थी पर बहरहाल सोचींदा हाणे आउं वज़ीर माण्हू सुभाणे हेॾां होॾां कंदा त बादशाह खे ख़बर पवंदी त बादशाह हले छा चवे चई हाणे इहो संग रिश्तो जे अगरि बादशाह जे अगरि पसंदि करे अगरि बादशाह तव्हांजी शादी कराए त कीअं थींदो त हिते वज़ीर चवणु लॻो इन माई खे त बुलबुल ॻाल्हि ॿुध बादशाह जी अञा शादी आहे कोन जे अगरि तूं हली महलात में बादशाह जे तोखे पसंदि करे थो त पोइ तुंहिंजी शादी थी पवंदी तूं यतीम आहीं केरु कोन अथई सहारो थी वेंदई ऐं तूं राणी थी रहंदे माई साईं अहिड़ा ॾींहं पे ॻोल्हिया माई चवणु लॻी त भणिया ठीकु आहे कमु जे अगरि थिए पियो त भला वञिजे अबा माई जेको आहे सो कॾहिं पई वज़ीर सां अबा हाणे ठक सलामत सिधो अची बादशाह जे महल में बादशाह साईं जॾहिं हिन माई खे ॾिठो हाणे साईं बादशाह साईं ख़ुशी में मापे कोन थो चई वाह जी माई आहे ॿियो बादशाह पुछा करणु लॻो वज़ीर खां त वज़ीर ॾे ख़बर ई केरु माई किथां झले आयो आहीं चई बादशाह सलामत हीअं फिलाणे वण वटि मूंखे माना मिली आहे हाणे शादी तुंहिंजी आहे कोन सोचियमि त हाणे जे अगरि तोखे पसंदि अची वञे त पोइ तूं खणी कर शादी हिन सां बादशाह खे अबा छोकिरी पसंदि अची ठग माई चई भणिया वाजो कमु आहे बादशाह चवणु लॻो त माई मूंखे पसंदि पहिरीं हिन खां पुछा कर आउं हिन खे पसंदि आहियां माई दवा अहिड़ा ॾींहं पियो ॻोल्हिया माई चवणु लॻी त बादशाह सलामत जॾहिं मूंखे पसंदि करे पियो त मूंखे को एतिराज़ु कोन्हे आउं बि शादी करण लाइ तयारु आहियां अबा ठक सलामत अबा हाणे फिलाणे ॾींहं ते अबा बादशाह जी शादी आहे उन ठग माई सां बादशाह खे ख़बर कोन ईंदी का ठग माई आहे पर माई माना पंहिंजे हिसाब सां हाणे मूंखे कमु ठाहिणो हुजे अबा ॾींहं तारीख़ूं ॿधिजियूं ठक सलामत अबा हाणे साईं बादशाह चवणु लॻो त हाणे मुंहिंजी शादी थींदी वाह जो कमु थी हलियो माई का मिली कोन पई हाणे ठीकु ठाक मिली वेली अबा हाणे माई चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध हाणे शादी पाई थी वई चई हाओ चई हाणे मूंखे 16 सिंगार करणा आहिनि चई 16 खां तूं 30 सिंगार कर 50 सिंगार कर तोखे कंहिं झलियो ही बादशाही सॼी तुंहिंजी आहे न चई पोइ हाणे चाबियूं मूंखे ॾे को सोना ज़ेवर ही हू को मूंखे दासियूं को बानियूं को हेॾां को होॾां चार त कनि मूंखे चई अचे ही वठि चाबियूं ऐं दासियूं बासियुनि खे हुकम कईं त हिन खे तयारु करियो अबा चलो ठीकु आहे अबा माई चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध दासी मूंखे चई हिकिड़ी खपे बादशाह चवणु लॻी दासी मूंखे हिकिड़ी खपे चई छो चई बस हिकिड़ी आऊं हिकिड़ी दासी बस तयारु थियण में ॿियो कहिड़ो थिए अबा ठीकु आहे अबा होॾां शादी जूं तयारियूं थी वयूं चई बसि तूं तयारु थी ॾांहुं न शाम जो पंहिंजी शादी आहे सुबुह वारो टाइम हुजे अबा ठक सलाम बादशाह अबा को महिमान मिड़ी को वज़ीर को हेॾां होॾां हीअ सभु साईं हुन में लो हुजनि अचण वञण में शादी वारो प्रोग्राम शादी वारो महल माई अबा चाबियूं वाबियूं खणी हेॾां होॾां सभु ठक सलामत अबा कमरे हिकिड़े में अबा हाणे माई ॾिठो त अबा वाह जो सोन ही हू साईं कमु वॾो लॻो पियो हुजे अबा कढी करे हेॾां होॾां माई सोचणु लॻी त हाणे का न का टल कजे का न का अटकल कजे बादशाह जी शादी दासी सां कराइजे दासी खे चवणु लॻी ठग माई चई ॻाल्हि ॿुध बादशाह मूंखे पसंदि आहे कोन चई इहो वरी कीअं चई बसि हाणे बादशाह मूंखे ठुप वणे कोन थो हीअं कर तूं जे अगरि शादी करीं पोइ तुंहिंजी शादी करां चई इहो वरी कीअं चई का ॻाल्हि कोन्हे चई तूं बसि 16 सिंगार तूं कपिड़ा वपिड़ा पाराए ॾियां त तूं झुंड करे हिते वेही रह पाणे जी ख़बर ई कोन पवंदी जी बादशाहनि जा कॉल हूंदा आहिनि शादी जे अगरि थी वई त थी वई जी ख़बर ई कोन पवंदी जी तूं हूंदे नकाब में मतिलबु झुंड वग़ैरह में हूंदे जी झुंड थींदो आहे ॿारनि में जीअं जी झुंड वग़ैरह थींदो ख़बर पवंदो तयारु व्यारु करे ऐं ठका थी करायां ऐं जेको आहे ख़बर ई कोन पवंदी तुंहिंजी बादशाह सां शादी हा चई हा तूं उफ़ बि न चोजी न को झुंड त नकाब न कजी दासी सोचो त भणिया आऊं नौकरियाणी दासी बादशाह जी जे अगरि मुंहिंजी शादी थी वेंदी त राणी थी रहंदसि माई अबा हाणे दासी राधी थी माई ठग अबा छा कयो हिनखे ॾाढो तयारु व्यारु करे झुंड बुंड करे हेॾां होॾां माई छा कयो पाण जेको जेके हीरा माना हार वग़ैरह इहो पाते सभु लाहे करे सादा कपिड़ा पारे हेॾां होॾां माना दासी वारा कपिड़ा वड़ा पाए करे हेॾां होॾां जेको बि सोना ज़ेवर इहो जाम हुआ तमामु जाम तोखे ख़बर आहे बादशाहनि जे लोकरनि में हीरा मोती इहो तमामु जाम गंढड़ी हीराणो ठाकी ॿधी हिकिड़े पासे ते कई ऐं दासी खे ॾाढो तयारु व्यारु करे हेॾां झुंड वुंड कराए अबा हुते विहारे छॾी दासी अबा हाणे मुंहुं नकाब वेड़े गंढड़ी खणंदे ठीकु ठाक माल रोड़ियो हुतां ख़बर ई कोन ॾिनी रश तमामु जाम लॻी पइजे हितां हुतां थींदे दासीनि वारा कपिड़ा हुजनि ठक सलामत अबा वई अबा माई भॼी वेली हाणे त हेॾां दासी तयारु थियो हेॾां होॾां टिप टाप थियो हेॾां होॾां वेठी हुजे अबा 4 मायूं आयूं बादशाह चवणु लॻो त वञी वठी अचो कुंवार मुंहिंजी खे हाणे
मौलवी वग़ैरह अची वियो, निकाह थी मुंहिंजी शादी ते, दासी अबा उफ न ॻाल्हायो, झुंड हुजे। हाणे अहिड़े हिसाब सां ॻाल्हाए चई झुंड वग़ैरह मुंहिंजो माइनी चवणु लॻो त मथे न करे। हाणे अबा हिन खे वठी अबा ठक सलामत बादशाह वटि। बादशाह सां अबा हाणे खरनि जो थी वई शादी। बादशाह न मुंहुं न चहिरो न अहिड़ो हाणे ताईं निकाह में हुजे, बादशाह ताईं ख़ुशी में न मापे। अबा शादी थी वई, अबा ठक सलामत। माई अबा दासी हुआ सेज ते कुंवार। बादशाह जॾहिं आयो, बादशाह चवणु लॻो त हाणे 16 सिंगार ही करे आई हूंदी, वहजी लॻी, अॻे त तमामु हुसन में भली, हाणे जॾहिं इन 16 सिंगार कया हूंदा त भणिया वहजी हूंदी। अबा बादशाह छा कयो जो चई हाणे झुंड लेटाए, झुंड लेटाए छा ॾिस त भणिया अड़े ही त दासी लॻी पई आहे। चई दासी तूं? चई बादशाह सलामत आऊं। चई आऊं हाणे तुंहिंजी ज़ाल राणी? चई धूड़ तूं मुंहिंजी ज़ाल राणी? चई हू माई किॾां वई? चई हुन माई मूंखे हीअं चयो जी बादशाह मूंखे पसंदि कोन्हे, आऊं वञा थी हली, ऐं मूंखे विहारे छॾी। चई तूं वञी शादी कर, तुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। त बादशाह सलामत हाणे आऊं तुंहिंजी ज़ाल? चई ज़ाल मुंहिंजी ती वाजो मूंसां थियो पियो। चई हाणे दासी त मुंहिंजी शादी कराए, हाणे माण्हू छा सोचींदा? अबा हाणे बादशाह ॿई मथे ते हथ ॾेई वेही रहियो। अबा ठक सलामत भणिया माई वाजी करे वई। बादशाह ते हाणे जीअं तीअं करे राति उते मिड़ी गुज़ारी, माई सां मुलाक़ात ई कोन कई। चई वाजो ज़ुल्म थियो। सुबुह जो सवेरे आयो, मुंहुं लड़काए वरी चवणु लॻो त बादशाह सलामत ॾे ख़बर शादी राति कीअं रही? चई कीअं रही? वाजो कमु थियो, सॼी हक़ीक़त करे ॿुधाए। चई निभागा तस्दीक त करियां, तहक़ीक़ करियां, अलाए छा हो कीअं हो, ठग माई कीअं भणिया वाजो करे वई, दासी मुंहिंजे कंधे में हणी वई, दासी सां शादी। चई न। चई न छा कमु ख़राबु थी वियो? अबा बादशाह जा ॿई हथ मथे ते, वज़ीर चवणु लॻो त भणिया वाजी थी। बादशाह ताईं हाणे शादी पे न थी, हाणे संग रिश्ता सुठा पे ॻोल्हिया। माई अबा ठग हरामी अबा दासी सां बादशाह जी शादी कराए ॾी। बादशाह हाणे दासी सां गॾु लोहो। चई हाणे इहा ठग माई खे ॻोल्हियो। अबा हाणे वज़ीर सिपाही हाणे ठग माई हुतां अबा ठीकु ठाक गंढड़ी ॿधे अबा ठक सलामत पंहिंजी अझे ते सोचणु लॻी त हाणे बादशाह खे जॾहिं हेतिरो माल रोड़े आया, बादशाह छॾींदो हुए कोन। चई हाणे तव्हां निकिरजे। अबा ठक सलामत अबा उहा बादशाह छॾींदे धू ॿी बादशाह में। चई हाणे ठगियूं त तमामु जाम कयमि, हाणे माल तमामु जाम रोड़ियो अथमि, हाणे ठगी खे छॾिजे। अबा माई हाणे वरी को किथां को अहिड़ो सुठो ठीकु ठाक ग़रीब माण्हू पंहिंजे हिसाब सां, अॿोज माण्हू अहिड़े हिसाब सां छोकिरो नौजवान हिन हथु कयो। सो हाणे उन सां माना हिन करे छॾी शादी। माल मिल्कियत तमामु ठीकु ठाक, बंगला वग़ैरह ठाराए करे माल ही हू वठी करे हेॾां होॾां ठगी बगी हिन छॾे ॾिनी। पोइ उन मुड़ुस सां गॾु, उन नौजवान छोकिरे सां गॾु ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारण लॻी। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।